ॾाढो सुठो शेर आहे। अलाह ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। नारायण श्याम। हाणे मिसाल आहे, जॾहिं तव्हां चओ था त सिंधी ॿोली खे जेके दरपेश मसइला आहिनि, अॼु मां पढ़ाईंदुसि बि इहो, सिंधी ॿोली ते थोरो ॻाल्हाईंदासीं। सिंधी ॿोली खे दरपेश मसइला आहिनि, बाबा मसइला आहिनि त पोइ छा थी पियो? का क़यामत ईंदी, छा थींदो? साईं, इहे मसइला जेकॾहिं तव्हां उन्हनि खे एड्रेस न कयो त इहा ॿोली ख़तम थी वेंदी। तॾहिं त चयो आहे नारायण श्याम। ॾिसो न, हिकिड़ी जस्टिफिकेशन आहे। तॾहिं त चयो आहे नारायण श्याम, जेकॾहिं मां ईअं लिखी छॾियां त इहे मसइला जेकॾहिं हल न कया विया त ॿोली जेका आहे उहा ख़तम थी सघे थी। पर जेकॾहिं हिते चवां त इन जे करे नारायण श्याम पुण अहिड़े ई ख़्याल जो ज़िक्र पंहिंजी शाइरीअ में कयो आहे। पाण लिखनि था त अलाह ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। पर इहो जेको शेर लिखिबो आहे न, त उहे हेठों लिखी करे जीअं शाइरी वारे अंदाज़ में लिखिबो आहे, सिंधी मज़मून में ईअं न लिखिबो आहे। तव्हांजो सिंधी मज़मून में जेकॾहिं तव्हां ईअं लिखियो त तव्हांजो पैराग्राफ टुटी वियो न, पैराग्राफ तव्हांजो टुटी वियो। तव्हां जीअं डिस्क्रिप्टिव फॉर्म में लिखंदा था हलो न पैराग्राफ, पोइ उते उहे लाइनूं तव्हां शेर वारियूं आणे था सघो। जेकॾहिं तव्हां उन शेर जो मतन लिखो, यानी कि उनजी मफ़हूम छा हुयो, नारायण श्याम पंहिंजी शाइरीअ में इन शइ खां कई साल पहिरियां आगाह करे चुको हुयो त अगरि सिंधी ॿोलीअ खे दरपेश मसइलनि जो तदारक न कयो वियो त हिकिड़ो वक़्तु ईंदो, ऐं अलाह करे इहो वक़्तु न हुजे, न अचे, जो किताबनि में असां पढ़ूं त हिकु सिंध बि हुई, वरी उन्हनि जी ॿोली बि हुई। अलाह ईअं म यानी कि न। पोइट्री में शाह लतीफ़ ॾाढो यूज़ कयो आहे हिनखे, म यानी कि न। अलाह ईअं न थिए, अलाह ईअं म थिए, यानी कि अलाह ईअं न थिए। त इन जे शेर सां असां हिकिड़ी शुरूआति कईसीं, अॻिते था हलूं। हाणे मथां जेको टॉपिक मां लिखियो आहे सिंधी ॿोली ऐं उनखे दरपेश मसइला, हेठि वरी जेको लिखियल आहे त इन टॉपिक ते न ठहियल आहे। इहो यादि कजो त मथे जेको टॉपिक लिखियो आहे मां, हेठि जेको मवाद ॾिनल आहे, इहो इन टॉपिक खे ते जे हिसाब सां न आहे। हेठि मां ॿोली ते आयो आहियां। हाणे ॿोली स्पेशली सिंधी ॿोली, उनखे असां जेतिरे क़दुरु मूंखां थी सघियो, थी थो सघे तव्हां वटि सिंधी ॿोली जे डिफरेंट पहलू में तरह तरह जी नॉलेज हुजे, पर मूं वटि जेका नॉलेज आहे या जेका मां पंहिंजे वसार पंहिंजी कोशिश जे हिसाब सां सहेड़े सघियो आहियां, सम्झी सघियो आहियां, मां उहा तव्हांजे आॾो हर टॉपिक ते, यानी कि असां ऐसे जा कुझु टॉपिक पढ़ंदासीं, 7-8 टॉपिक त लाज़मी असां पढ़ंदासीं। उन्हनि में हिकिड़ो ॿोली आहे। सिंधी ॿोली सां जेकॾहिं तव्हां पास्ट पेपर ॾिसंदव त को बि अहिड़ो पेपर न आहे जंहिंमें सिंधी ॿोली सां रिलेटेड तव्हांजो सवाल यानी कि सिंधी मज़मून जो टॉपिक न हुजे। जेकॾहिं तव्हां वटि पेपर न आहिनि त पास्ट पेपर मूंखे चवंदो त मां तव्हांजे व्हाट्सएप ते शेयर करे छॾींदुमि। उन में हर साल सिंधी ॿोली सां रिलेटेड हिकु न हिकु सवाल आहे ई आहे। जेकॾहिं सिंधी ॿोली सां हिकु न हिकु सवाल आहे ई आहे त छो न असां सिंधी ॿोली जी हिकु डीप स्टडी करे छॾियूं, ऐं उनखां पोइ जेकॾहिं जहिड़े तरीक़े सां सवाल आयो त उन में असां जेके आहे सवाल आयो त असां उनखे उन हिसाब सां आउटलाइन ठाहे बयानु कंदासीं। तारीफ़, हाणे हिते तारीफ़ मां लिखियो आहे। तारीफ़ त यानी कि जेको मौज़ू हूंदो, टॉपिक हूंदो, उनजे हिसाब सां ईंदो। अच्छा, ॿोली ते अचण खां पहिरियों ॿोली जी अहमियत त रखो, सम्झूं त ॿोली जी अहमियत छा आहे। ठीकु आहे, या वरी इन मां यानी कि इहो हिकिड़ो डायरेक्शन आहे, इहो हिकिड़ो टॉपिक आहे, ॿोलीअ जी अहमियत आहे। असां सिंधी ॿोली ते अचण खां पहिरियां ॿोलियुनि जी अहमियत त ॾिसूं, उहे छो अहम आहिनि असांजे लाइ, या इहे ॿोली, का बि ॿोली, कंहिंजी बि ॿोली, जेका बि ॿोली आहे कंहिं बि मुल्क जी, कंहिं बि क़ौम जी, उनखे ज़िंदा रखणो छो ज़रूरी आहे, अहमियत छा आहे। हाणे हिते ॾिसो, अलिफ में मां लिखियो आहे, ॿोली समाज ऐं क़ौम खे शनाख़त अता करे थी। शनाख़त यानी कि सुञाणप। ॿोली साईं क़ौम जी सुञाणप आहे, क़ौम ऐं उनजे समाज जी। हाणे इहा ॻाल्हि मां लिखी त वियुमि, ॿोली, हाणे मां हेठि लिखां थो त ॿोली इंतिहाई अहम आहे, छो त इहा हिकु क़ौम ऐं समाज खे जनम अता करे थी। इन जे करे कोशिश कई वञे, चाहे उहो हुकूमती लेवल ते हुजे, चाहे इनफरादी लेवल ते हुजे, चाहे इज्तिमाही लेवल ते हुजे, उनखे ज़िंदा रखण जे लाइ कोशिशूं ऐं काविशूं कयूं वञनि। जेकॾहिं मां इहा लिखां थो त इहा हवा में ॻाल्हियूं, का जस्टिफिकेशन न आहे। इहे तव्हांखे कोन मार्कूं ॾियारींदियूं बग़ैर हुन वारियूं ॻाल्हियूं। साईं, पहिरियां इहा त सम्झो, जेके तव्हां लफ़्ज़ लिखिया आहिनि, त ॿोली क़ौम खे जनम ॾींदी आहे। बाबा कीअं जनम ॾींदी आहे?
छा जेकॾहिं ॿोली ख़तम थी वञे त क़ौम ख़तम थी वेंदी? पहिरियां असां चवंदा त ॿोली, हाणे ॾिसो जेको बि मां हिन में ॻाल्हाईंदुसि, इहे तव्हांजा मिसाल आहिनि, ठीकु आहे? इहा पंहिंजा पॉइंटूं नोट कंदा वञो, ऐं काफ़ी जेका मुंहिंजी बहस मुबाहिस हूंदो त जस्टिफिकेशन जे लाइ तव्हां वटि मवाद जेको आहे उहो प्रोवाइड कयो वञे। सही, ॿोली पंजाबी ॿोली आहे, जेकॾहिं ॻाल्हाई थी वञे त उहा उन क़ौम खे छा थी करे, शनाख़त था करे थी। को बि पंजाबी में ॻाल्हाईंदो त असां चवंदासीं यार ही पंजाबी आहे। जेकॾहिं अॼुकल्ह चाइनीज़ पंहिंजे फिरनि था पिया, उहे चाइनीज़ में ॻाल्हाइनि था पिया, त असां चवंदा त इहे चाइनीज़ अञा आहिनि, असां परे खां सुञाणे था वञूं त इहे चाइनीज़ आहिनि। को सिंधी जेकॾहिं यूरोप में वञी करे उते सिंधी ॿोली ॻाल्हाए त चवंदासीं इहो सिंधी माण्हू आहे, सिंधी क़ौम आहे। पोइ गुलाम अली अलाना साहब बि इहे नंढी नंढी शयूं, गुलाम अली अलाना साहब पंहिंजे नज़रिए में छा लिखियो आहे पंहिंजे किताब में, जंहिंमें नज़रियो ॾिनो अथई, पुराणे ज़माने में सैंदो माण्हू मशहूरु हुआ। सैंदो छा, सैंदो, इहो वर्ड यूज़ कयो अथई। सैंदो माण्हू उहो उनजी पहचान हुई, उनजो शनाख़त हुई, उन्हनि जो इहो तशख़ुस हुयो त सैंदो माण्हू इहे चे। इन्हनि खे जंहिंखे अॼु असां सिंधी माण्हू चऊं था, उन ज़माने में इन्हनि खे सैंदो चवंदा हुआ। यानी छो त इहे जेके ॿोली ॻाल्हाईंदा उहा सिंधी हुई उन्हनि जी, इन जे करे सिंधी हुई ॿोली, त इनखे सैंदो चवंदा हुआ। इन जे करे ॿोली छा थी करे, पंहिंजी क़ौम खे, जेके उन जा ॻाल्हाईंदड़ आहिनि, नेटिव्स आहिनि, उन्हनि खे ज़िंदा रखे थी, उन्हनि खे आइडेंटिटी बख़्शे थी। शनाख़त यानी कि आइडेंटिटी, इहा वॾी शइ आहे, इहा वॾी शइ आहे आइडेंटिटी। बाबा हाणे असां चऊं था त छा इन्ही जेका ॿोली शनाख़त अता करे थी, तारीख़ में के अहिड़ा मिसाल मिलनि था ॿोली जे ज़रिए इहा माण्हुनि जी शनाख़त ख़तम कई वई हुजे, यानी क़ौम ख़तम कई वई हुजे? हा, मिलनि था असांखे। हिंदी उर्दू कंट्रोवर्सी पढ़ी आहे पाकिस्तान स्टडी में, 1867 बनारस में शुरू थी हिंदी उर्दू कंट्रोवर्सी। आहे बि थोरो हाणे मूंसां थोरो कोऑपरेट कयो, ताकि इहे रियल लाइफ जेके न मिसाल आहिनि, जी सर, बिल्कुल जस्टिफिकेशन तव्हांजी ताईं। बिल्कुल हा, बिल्कुल आहे। हिंदी उर्दू कंट्रोवर्सी में कंहिं मेन रोल प्ले कयो हिनखे? हिंदी उर्दू में हुयो छा? इहो हुयो त जेको उर्दू जो स्क्रिप्ट आहे न, यानी कि सिंधी में स्क्रिप्ट खे असां चऊं लपी, इहा जेका लपी हुई, यानी कि स्क्रिप्ट हुयो उर्दू जो, उन खे चेंज करे चयो वियो त हिंदी वारो स्क्रिप्ट अपनायो वञे। जेकॾहिं हीअ सिंधी ॿोली तव्हांखे नज़र अचे थी न, इहो स्क्रिप्ट कहिड़ो आहे? इहो अरबिक स्क्रिप्ट आहे। सिंधी ॿोली जो जेको अॼुकल्ह पाण लिखिया था वञूं, इहा जेका लपी आहे, कहिड़ी में आहे? अरबी में आहे, अरबिक स्क्रिप्ट। पर इन खां पहिरियां देवनागरी स्क्रिप्ट में लिखी वेंदी। देवनागरी स्क्रिप्ट कीअं? हीअं जेके जीअं न हो हूंदा आहिनि, ये हिंदी हुई हिंदी है सर। हिंदी हा, हिंदी वांगुरु। त इहो ई 1867 में कयो वियो त हिंदी स्क्रिप्ट खे आंदो वञे, उर्दू स्क्रिप्ट ख़तम कयो वञे। सर सैयद अहमद ख़ान इन ॻाल्हि खे सम्झनि पिया त जेकॾहिं ही उर्दू असांजी शनाख़त आहे, इहा असांखे सेपरेट आइडेंटिटी बख़्शे थी, जेकॾहिं इहा उर्दू जी स्क्रिप्ट ख़तम कई वई त इहा आहिस्ते आहिस्ते अॻिते हली उर्दू स्पीकिंग वारा माण्हू ख़तम, बाक़ी हिंदू वञी बाक़ी रहंदा। यानी इहा आइडेंटिटी असांजी ख़तम थी वेंदी, इहा आइडेंटिटी असांजी ख़तम थी वेंदी। हिकिड़ी जस्टिफिकेशन असांखे इन जे करे सर सैयद अहमद ख़ान इनखे सीरियस वरितो ऐं पंहिंजी कोशिशि जे करे उन पंहिंजी ॿोलीअ जो उहो स्क्रिप्ट इन जे करे ज़िंदा रखवायो त इहो ज़िंदा हूंदो त जेका असां बरे सगीर जी हिकिड़ी मुस्लमान क़ौम ऐं जेका अलॻि असां जो तशख़ुस आहे, उहा बाक़ी बरक़रार रहंदी। अच्छा, ॿी झलक बि अहिड़ी मिले थी असांखे, कांग्रेस मिनिस्ट्रीज़ में मिले थी। कांग्रेस मिनिस्ट्रीज़ में छा कयूं? हर उहा शइ कयूं जेका बि आइडेंटिटी बख़्शींदी हुई मुस्लमाननि जे लाइ। इहे हाणे ॿोली ते त खणी असां हिंदी में वंदे मातरम ॻाल्हाइणु मिसाल, या गांधी जी अॻियां तव्हां बो कयो वग़ैरह, इहे छा हुननि जूं जेके शनाख़तूं आहिनि, सुञाणप आहे, उहा ख़तम थी वञे। इन शनाख़तनि मां ॿोली बि हिकिड़ी शनाख़त आहे। मां ॻाल्हि खे ख़तमु, अञा खोड़ मिसाल मिलंदा। 1 यूनिट आंदो वियो 1955 में पाकिस्तान में, अब बाबा सूबा ख़तम कयो, सूबा ख़तम कयो। हाणे ख़बर अथव इहे सूबा ठहियल छा ते हुया? पाकिस्तान जा सूबा ॿोली जे बुनियाद ते ठहियल हुया। छा ते? ॿोली जे। हे सिंध आहे त इहा सिंधी ॿोली हुई त सिंध सूबो बणियो। पंजाबी ॿोली हुई त पंजाब सूबो बणियो। बलोची ॿोली आहे त बलोचिस्तान सूबो बणियो। जॾहिं तव्हांजा सूबा छा ते ठहियल हुजनि? ॿोली जे बुनियाद ते ठहियल हुजनि, उन में रहंदड़ माण्हू जेके उहे ॿोली ॻाल्हाईंदा उन्हनि जी आइडेंटिटी खे तव्हां ख़तम कयो 1 यूनिट में। बाबा हाणे ईस्ट पाकिस्तान हिकिड़ो यूनिट, वेस्ट पाकिस्तान ॿियो यूनिट। जॾहिं सिंध सूबो ई न रहियो,
पंजाब सूबो ई न रहियो, बलोचिस्तान सूबो ई न रहियो, त इन्हनि जी दफ़्तरी ॿोली उतां जी सिंधी कीअं रहंदी? यानी 1 यूनिट में इहा कोशिश हुई त वरी उर्दू खे प्रमोट कयो वञे, ये रीजनल लैंग्वेजेस आस्ते आस्ते ख़त्म थींदी वञनि। इन जे लाइ अमर जलील वारा थिया, शेख अयाज़ थियो, सिराजुल हक मेमण साहब पंहिंजी आधार लिखिया, अयाज़ कादरी अफ़साननि में उन्हनि खे खयो त इन्हनि छाजे लाइ कयो, इन्हनि छाजे करे निंदियो 1 यूनिट खे, ऐं इन 1 यूनिट जे बदिले में इन्हनि खे जेल में बि विधो वियो। इन्हनि जेल ॾिठा, किथे सखर जेल में, किथे साईवाल जेल में, इहे कैद बि रहिया। बाबा छाजे करे? तव्हां 1 यूनिट जे ख़िलाफ़ लिखो था। असल में इन्हनि जो मक़सदु इहो हुयो त असांजी जेका सेपरेट असांजी सुञाणप आहे सिंधी ऐं सिंधी ॿोली सां मुंसलिक असांजो सूबो, उहा असांजी शनाख़त ख़तमु कंदे आहिस्ते आहिस्ते असांजी जेका क़ौम, को ज़मानो ईंदो ऐं सॾिबो, जीअं नारायण श्याम जो को ज़मानो ईंदो त पोइ माण्हू खे चवंदा त अॻे इहा सिंध हुई, हाणे 1 यूनिट थी, अॻे सिंध आहे, आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदी वेंदी। इहा असांजी जेका आहे। अच्छा, अञा मां समाज लिखियो आहे, मां चवां थो केतिरा असांखे पहलू मिलनि था। समाज यानी कि छा? गॾिजी माण्हुनि जो रहणु। जॾहिं माण्हू गॾिजी रहंदो त उतां जी सकाफ़त हूंदी। हाणे उहा समाज जी सकाफ़त हुनजी शनाख़त आहे। जेकॾहिं सिंधी आहे, उनजो टोपी आहे, अजरक आहे, इहे जॾहिं ॿोलियूं ख़तमु थियूं, उहे माण्हू सॾाइण सम्झी ख़तमु थी आहे, त इहा आहिस्ते आहिस्ते बि ख़तमु थी वेंदी। इन जे करे ॿोली अहम आहे। त ॿोली छा थी करे? समाज ऐं क़ौम खे शनाख़त अता करे थी। इन जे करे इन सां जेके बि मसइला दरपेश अचनि, फौरन हिकदमि उन जे लाइ आवाज़ उठायो वञे, उन मसइलनि खे हल कयो वञे, जीअं ॿोली उहा ज़िंदा रही सघे। अचूं था असां ॿिए खे, सर हिकिड़ो मिंट ॿोली सोच ऐं फ़क़्र खे। जी सर, ॿी पॉइंट कहिड़ी ॿुधायो? हिकिड़ी कॉन्फ्रेंस ॿुधायो अलाए छा हुआ, विसरी मूंखे ॿुधाइजो, नोट कयां। कहिड़ी? हिंदी उर्दू कंट्रोवर्सी खां पोइ न ॿुधायो? कांग्रेस मिनिस्ट्रीज़, इहे जेके 1937 में ठातियूं हुयूं, ठीक इलेक्शन ठीक। खटियूं, ओके ओके उन्हनि में सॼी त मुस्लमाननि जी आइडेंटिटी खे ख़तमु करण जी कोशिशि कई वई। ओके सर। इहा ठीकु आहे। 1 यूनिट बि 3 शयूं तव्हांजो अची वञी सपोर्ट करण में। 1867 वारी हिंदी उर्दू कंट्रोवर्सी, उहा त एग्ज़ैक्ट लॻे थी पई। 1 यूनिट वारो एग्ज़ैक्ट लॻे थो, सूबनि जो तशख़ुस ख़तमु कयो वियो। हाणे सिंध सूबो सिंध कोन पियो सॾाए, उतां जी जेका दफ़्तरी ॿोली का सिंधी खे कोन करार ॾिनो वियो, आहिस्ते आहिस्ते ख़तमु करणो हुयो। ठीकु आहे। 1 यूनिट कॾहिं खां 1955 खां वठी करे 1970 ताईं 1 यूनिट हलियो, उन खां पोइ वरी सूबा बहाल थिया। ऐं ॿ शयूं इहे, बल्कि 3 थियूं असांजूं कांग्रेस मिनिस्ट्रीज़ बि। ठीकु आहे। अचो हाणे ॿिए ते। ॿोली सोच ऐं फ़िक्र खे बका ॾिए थी। ॿोली सोच ऐं फ़िक्र खे बका ॾिए थी पई। सही, सुठी ॻाल्हि आहे। हाणे मिसाल कीअं सोच, जॾहिं असां चऊं था सिंधी माण्हू, सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू, त ज़हन में छा थो अचे? महिमान नवाज़ आहिनि, अमुन पसंद आहिनि। मिसाल, न्याणीअ खे 7 क़ुरान बराबरि सम्झंदा आहिनि। इहा सोच आहे, इहो फ़िक्र आहे। इहो सोच ऐं फ़िक्र उहो ॿोली सां मुंसलिक आहे। ठीकु आहे। हिकिड़ो मिंट मूंखे ॾिजो। त इहे जेके ॿोलियूं ॿोलियुनि सां गॾोगॾु हिकिड़ी असांजी सोच फ़िक्र जेके आहिनि, उहे रीतूं या रस्मूं कयो त उहे ॻंढियल हूंदियूं आहिनि। जीअं मां चई त सिंधी जेका आहे न, उहा अमन पसंद आहिनि। सिंधी अमन पसंद, छो सिंधी ॿोली सां जे करे उहे बि ॻाल्हाईंदा, सिंधी ॿोली जे करे अमन पसंद आहिनि, महिमान नवाज़ आहिनि। अच्छा, इन जो हिकिड़ी झलक मूंखे मिले थी अमन पसंद सां। हाणे उन सां तव्हां एग्री हुजो डिसएग्री हुजो, बिलासफेमी लॉज़ ते जेके बि इशू थिया आहिनि, बिलासफेमी लॉज़ ते जेके बि ईसाइनि खे, या गवर्नर जेको मुमताज़ इहो क़तल थियो, मुमताज़ तासीन छा नालो हुयुसि, ठीकु आहे। बहरहाल बिलासफेमी ते जेके बि केसिस थिया आहिनि, जिन में माण्हू मारिया विया आहिनि, सॼा तव्हांजा पंजाब में थिया आहिनि। पंजाब में, सिंध में टेक्निकली तौर ते उन्हनि खे हल कयो वियो आहे। मिसाल, तव्हां हाणे रिसेंटली हाणे जो वाक़ियो आहे, अमर जलील ते बि लॻो, जंहिंमें हुन हिकिड़ो अफ़सानो पेश कयो हुयो, खुदनि वारो, खुदू वारो। त उन बि चयो त ख़ुदा खे जेको आहे घटि वधि ॻाल्हायो अथई। पर मसइलो छा, एतिरो पकड़ियो न पकड़ियो। घोटकी में कुझु साल पहिरियां डॉक्टर उस्ताद प्रोफेसर नौतन लाल, त उन सां बि ब्लासफेमी जो मसइलो, पर मरण माराइण ताईं कोन पहुतो कमु। ठीकु आहे।
भले केतिरा बि इहे मसइला असांखे व्यवहार घणा था इन मां साबित छा थो थिए त सिंधी जेके माण्हू आहिनि उहे अमन पसंदि हूंदा आहिनि, उहे चाहींदा आहिनि त मसइलनि खे सुठे नमूने सां, हाणे कमियूं कोताहियूं आहिनि पेपर पॉइंट ऑफ व्यू सां उहे असांखे न आहिनि लिखणी, माना जेकॾहिं पॉज़िटिव हलंदो आहे पॉज़िटिव लिखणो आहे। सिंधी वारनि जी सोचे फिक्र इहो आहे त उहे औरत खे इज़त ॾींदा आहिनि, न्याणी खे 7 क़ुर बराबरि, माना छा हुनखे इज़त ॾियणो एतिरी ॾियणो या ॿोली सां को जेका आहे उहा आहे। ठीकु आहे। अच्छा हाणे इहे त मुंहिंजूं थियूं आउट ऑफ हिन जे, बल्कि इहे बि रेफरेंस आहिनि, इहे बि मिसाल आहिनि सुठा आहिनि। हार्वर्ड यूनिवर्सिटी हिकिड़ो सर्वे करायो, हार्वर्ड यूनिवर्सिटी सर्वे करायो ऐं उन सर्वे ते हिकिड़ो बुक पब्लिश करियो जंहिंजो नालो मियार्ड्स ऑफ टंग, ये अंग्रेजी में न मायार्ड्स आहे MYARIDS मायार्ड्स ऑफ टंग, इन जे नाले सां यानी कि ज़बान, इन जे नाले सां हिन किताब उहो पब्लिश कयो। हाणे उन किताब में छा थो लिखनि, उहो लेखक जेको आहे उहो लिखे थो त ॿोलियूं, छा थो लिखे, ॿोलियूं सोचूं तय कंदियूं आहिनि, ॿोलियूं सोच खे ठाहींदियूं आहिनि, तय कंदियूं आहिनि, त हुनजी सोच फिकिर कहिड़ो हुजे। वरी अॻिते लिखे थो त ॿोलीअ जो मौत मतिलबु हिकु सोच जो मौत। हाणे ॿोली सोच ऐं फिकिर खे बका ॾिए थी, असांजी जस्टिफाई थी वई, हूअं बि जस्टिफाई मां खोड़ मिसालनि जे करे जे ज़रिए कयो, पर हिते असांजो जेको हार्वर्ड यूनिवर्सिटी जो किताब, उन मां लेखक जो जेको आहे भई जेको सर्वे ते बेस्ड आहे, उन मां रेफरेंस असांजो अची वियो त ॿोलियूं सोचूं तय कंदियूं आहिनि, ॿोलीअ जो मौत मतिलबु हिकु सोच जो मौत। हेठां चवंदा मादरी ॿोली तालीमी सिख्या खे तेज़ी बख़्शे थी, सही अहमियत आहे, अहम आहे, इन जे करे मादरी ॿोली खे पंहिंजी खे ज़िंदा रखिजे। ॿोली आहे न, उहा बि त ॿोली आहे असांजी, नेटिव लैंग्वेज जेका हुजे। असांजे स्कूलनि में हण खण लॻी पई आहे अंग्रेज़ी में किताब, अधु उमिरि त असांजी अंग्रेज़ी खे सिखण में गुज़री थी वञे, पोइ तॾहिं त साइंसदान खे पैदा थींदा जाए तव्हां। हाणे जेकॾहिं ॾिसूं त मादरी ॿोली तालीमी सिख्या खे तेज़ी ॾिए थी। हाणे ॻाल्हियूं भलियूं आहिनि, हाणे लिखंदो त बाबा ॿार जेकॾहिं पंहिंजी माउ जी ज़बान में सिखंदो त उन तेज़ीअ सां हासिलु कंदो, ऐं तेज़ीअ सां, इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजूं हवा में आहिनि। बाबा मिसाल आणियो, जस्टिफाई कयो, तव्हां जेको चओ था उहो सचा जा मिसाल, हाणे जस्टिफिकेशन असांखे खपे। हाणे पहिरियां त ॾिसो त हिकिड़ो यूनेस्को आहे, यूनेस्को जो इदारो आहे यूनाइटेड नेशंस जो, उन रिपोर्ट हिकिड़ी ॾिनी पंहिंजी, उन जूं रिपोर्टूं खोड़ रिपोर्टूं आहिनि, न त हिकु ॿ, जेके मादरी टंग मदर टंग ते बेस्ड आहिनि, त उनजी जेका आहे आफ़ादीअ त फ़ाइदो केतिरो आहे, उन्हनि मां सिर्फ़ु हिकिड़ी असां रिपोर्ट जो रेफरेंस ॾियूं था। उन में ॾखिण अफ्रीका जे 9 प्रोविंसिस में, सूबनि में हिकिड़ो सर्वे करायो वियो, यानी हुननि हिकिड़ो पेपर ठातो। हिकिड़ा स्कूल उन्हनि में अहिड़ा हुया जिन में मदर टंग मीडियम न हुयो, मिसाल तव्हां ईअं सम्झो त हिकिड़े में इंग्लिश हो, इंग्लिश मीडियम में पढ़ाइनि पिया, तालीम ॾियनि पिया। हिकिड़ा स्कूल उहे हुया जंहिंमें यानी कि पंहिंजी हुतां जी मदर टंग जेका लैंग्वेज हुई उन में तालीम ॾींदा हुया, सिख्या ॾींदा हुया। ठीकु आहे। हाणे रिज़ल्ट जॾहिं आयो न, 33% शागिर्द उहे पास थिया जिन खे ॿियनि ॿोलियुनि में तालीम ॾिनी वेंदी हुई। मिसाल अंग्रेज़ी में तालीम ॾिनी वई त पेपर बि हुन अंग्रेज़ी में ठातो, 33% जेके आहिनि उहे पास थिया। पर जिन खे मदर टंग में तालीम ॾिनी वई, मादरी ज़बान में, उन्हनि मां 69% शागिर्द पास थिया। यानी इतां असांजो साबित थिए थो त जेका मादरी ॿोली आहे उहे तालीमी सिख्या खे तेज़ी बख़्शे थी, आउटपुट उन जा रिज़ल्ट जेके आहिनि उहे सुठा आहिनि। इन जे करे मीडियम जेके उहे अख़्तियार था करनि बहितर आहे। हिकिड़ी असांखे जस्टिफिकेशन जे लाइ इहा शइ मिली वई। मादरी ॿोली मुल्की तरक़ी खे परवाज़ अता करे थी, अहमियत आहे, ॿोली जी अहमियत आहे। कीअं साईं? अॼुकल्ह तरक़ी याफ़्ता कहिड़ा मुल्क आहिनि जेके डेवलप्ड हुजनि? अमेरिका आहे, USA आहे, चाइना आहे, जर्मनी आहे, जापान आहे, रशिया आहे। इहे जेके जेके तव्हांजे डेवलप्ड आहिनि न कंट्रीज़, इन्हनि में छा ॿोली जेका आहे कंहिं ॿी ॿोली में पढ़ायो वेंदो आहे? न, मदर टंग में पढ़ायो वेंदो आहे। छा में पढ़ायो वेंदो आहे? पंहिंजी मदर टंग में, जेका ॿार जी उहा आहे ज़बान, उन में पढ़ायो वेंदो आहे। चीनी आहे त चीनी में पढ़ाईंदा आहिनि, अंग्रेज़ी में कोन पढ़ाईंदा आहिनि। जर्मनी त जर्मन ॿोली में पढ़ाईंदा आहिनि। यानी इन मां साबित छा थिए थो त जेका सिख्या आहे न, उहा सिख्या उम्दा मिले थी, ॿोली उन में जेका प्रोग्रेस अचे थी, जेका मुल्क खे तरक़ी अता करण में हथी ॾिए थी, त उहो बेस उन्हनि कमु करण वारनि जो उहो स्ट्रांग थींदो थो अचे,
उहे पोइ माण्हू अॻिते हली करे उन मुल्कनि जूं नयूं नयूं ईजादूं बि पिणु सर अंजाम ॾियनि था पिया। असां हलो अचूं था असां पोएं दौर में ॾिसो, जाबिर बिन हयान वारे दौर में या जेके मुस्लमान जेके एतिरी इन्वेंशन्स करे आया, उहे कंहिं ॿी धारी ॿोली में हासिल कंदा छा? हुननि जी पंहिंजी जेका ॿोली हुई हुन में सिख्या ॾींदा हुआ, ॿारनि खे बि हुन ॿोली में सिख्या पढ़ाईंदा हुआ। त जाबिर बिन हयान जो जेको उस्ताद आहे, इमाम जाफ़र सादिक आहे, 4000 शागिर्द, उनखे 4000 डिफरेंट हुन में 4000 शागिर्दनि जो हुन जो यानी कि स्कूल हो या ईअं चयोसीं, ऐं 4000 डिफरेंट टॉपिक्स ते हर एक शागिर्द के डिफरेंट डिफरेंट टॉपिक पढ़ायो वेंदो हो। उन में जाबिर बिन हयान भी उतां जो हिकिड़ो शागिर्द हो जेको इल्म कीमिया जी तालीम उन हासिल कई। त पंहिंजी लैंग्वेज में हिनखे जेका बि ॾिनी थी वञे त उहा जेका आहे उहा काराइती साबित थिए थी, ऐं पोइ अॻिते हली करे मुल्क जी तरक़ी में उहा मददगार साबित थिए थी। असां अॻिते नथा वञूं। हाणे ॿ टे हफ़्तो या 2 हफ़्ता पहिरियां जी ॻाल्हि आहे, परवेज़ हुदबा आहे, तव्हां हुन ॾिठो हूंदो, सुठो असांजो स्कॉलर आहे, हाल हयात आहे। उहो हाणे ईरान ऐं इसराइल जी जेका जंग आहे, दुनिया ॾिठो त ईरान वटि केतिरी टेक्नोलॉजी आहे, जेको असां चऊं था त 9th जेको आहे छा आहे 9th न्यूक्लियर पावर आहे, केरु? इसराइल। उहो न ॾेई सघियो शिकस्त, उहो हिननि सां मुहादो अटकाए न सघियो। उहो मजबूर थी पियो त अमेरिका जेका आहे मुंहिंजी मदद करे त मां तबाह थी वेंदुमि। यानी इहे छाजे करे, जेको हुननि सोचियो हुयो त असां हिन में कामयाबी कंदासीं, हिनखे आयरन डोम जेको हिन जो सिस्टम आहे, डिफेंस सिस्टम दुनिया में मशहूर हो, पर ईरान जी टेक्नोलॉजी उनखे बि जेको आहे वर्क न करणु ॾिनो, उहो बि उते फेल थी पियो, ऐं तरह तरह जा मीज़ाइल जेके ईरान प्रोवाइड कंदो वञे पियो, दुनिया ॾिठा। परवेज़ हुदबा चवे थो त ईरान में जहिड़े क़िस्म जी तालीम आहे न, त इलाही हुन वटि सियासतदान साइंसदान, हुननि वटि साइंसदाननि जी कमी न आहे। चवे थो मां अॼु खां 10 साल, अलाए 10 या 15 साल चवे थो, त मां पहिरियां ईरान जी हिकिड़ी एजुकेशनल कॉन्फ्रेंस में वियो हुउमि। उन्हनि जी तालीम जा जेके नंढी नंढी लेवल जा बि तालीम जा जेके रुझान आहिनि, मां ॾिसी करे सफ़ा तजुब में पइजी वियुमि। मां चयो त हे त पाकिस्तान त कुझु बि न आहे। हुतां जी फिज़िक्स ॾिसो त केतिरा, हुतां जी केमिस्ट्री ॾिसो त केतिरे क़िस्म जी, माना हुनमें आला जेको आहे उहो एक्सपर्ट लॻा पिया आहिनि। ईरान में छा हूंदो आहे, ईरान में का बि कंहिं बि ॿी ॿोली में कोन पढ़ायो वेंदो आहे, कंहिं बि ॿी ॿोली में कोन पढ़ायो वेंदो आहे। इवन मां पाण ईरान विज़िट कयो आहे, त ईरान में तव्हांजी इंग्लिश बि कोन पई हले। यानी असां खे कुझु खीर वठिणो हुयो, तॾहिं बि असां मिल्क कोन पिया चई सघूं, त यानी कि उहे कोन पिया सम्झनि। पर उन्हनि हाणे कमु कयो आहे हिन ते, इंग्लिश ते। मां वियो आहियां 2010 में, 2010, त हाणे उन्हनि थोरो घणो इंग्लिश ते एज़ अ कम्युनिकेशन जे लाइ उन्हनि इंग्लिश खे, बाक़ी हुन जा किताब जेके बि, मिसाल उहे स्टीफन हॉकिंग खे पढ़णु था चाहिनि, फॉर एग्जाम्पल उहे अल्केमिस्ट पढ़णु था चाहिनि, त इन्हनि जो हिकिड़नि जा इदारा, गवर्नमेंट जा इदारा ट्रांसलेशन वारा आहिनि, उहे ट्रांसलेट करे कापियूं स्कूलनि में प्रोवाइड कयूं वेंदियूं आहिनि। ॿार उहो पंहिंजी ईरानी जेका ॿोली आहे, उतां जी पर्शियन आहे, फारसी में ई पढ़ंदो आहे। तव्हां अंदाज़ो लॻाए था सघो, अञा हिकिड़ो केतिरियूं ॻाल्हियूं रेफरेंस ख़ातिर अचनि थियूं। इहे ई ॻाल्हियूं तव्हांखे जेके आहिनि मार्कूं ॾियारींदियूं। ॿी ॻाल्हि मां ईअं त वरी मूंखां विसरियो वञे, हाणे ही जेके असांजो इदारो आहे पंहिंजे सिंधी जो, कहिड़ो आहे इदारो, छा नालो अथसि, हिकिड़ो मिंट, सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो, सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो हैदराबाद में जंहिंजे ऑफिस आहे। इहे मुबाहिसा कराईंदा आहिनि, इहे डिस्कशन कराईंदा आहिनि, इहे टॉक्स कराईंदा आहिनि। जो चैनल बि आहे पंहिंजो यूट्यूब ते, उन ते उहे हलाईंदा आहिनि। उन में हिकिड़ी मुबाहिसे में ज़ुल्फ़कार क़ादरी, नालो नोट कजो, ज़ुल्फ़कार क़ादरी, उहो चए थो त इहो ई मौज़ू इहो ई हुजे त जेको मुल्क में जेको आहे न तेज़ी जेका प्रोग्रेस अचे थी, उहा पंहिंजी तालीम जेका आहे न, उहा पंहिंजी में ॾियण जे करे अचे थी, पंहिंजी ॿोली में। जर्मनी वारा एसी ताईं उन कंहिं बि माण्हू खे सिटीज़नशिप जो सर्टिफिकेट या पंहिंजी क़ौमियत न ॾींदा, जेसीं ताईं उनखे जर्मनी लैंग्वेज ते उबूर हासिल न हुजे। जेकॾहिं पाकिस्तानी या को चाहे थो त मूंखे जर्मनी जी सिटीज़नशिप मिले, जेसीं ताईं उहा जर्मन लैंग्वेज न सिखंदो, तेसीं ताईं हुनखे न ॾिनो वेंदो। यानी कि ॾिसो तव्हां केतिरे क़दुरु हुनजी वटि अहमियत आहे पंहिंजी ॿोली जी। अच्छा, असां हिन में निकिरी आयासीं हाणे, यानी कि अहमियत जे लाइ 1 2 3 4 वैलिड वेल स्ट्रॉन्ग, कि सही लॻा न इहे जेके बि असां आर्ग्यूमेंट कयासीं। अॻिते हलूं। या निंड थी अचेव? नज़र न जागा हूंदा, हलो नोट था।
हा क्लास मुंहिंजे ॿिए जो टाइम बि थिए थो पियो, मां हाणे जल्दी। ॿोलीअ जो ख़तम थी वञणु ऐं मरी वञणु, ॿोलीअ जो ख़तम थी वञणु ऐं मरी वञणु। अच्छा, इहो बि तव्हां वरी पोइ ज़िक्र बाबा, जेकॾहिं तव्हां सिंधी ॿोलीअ जे मसइलनि खे जल्द उपाव हल जे लाइ उपाव न वरिता त ॿोली ख़तम थी सघे थी, ॿोली मरी सघे थी। हाणे ॿोली जो ख़तम थी वञणु छा हूंदो आहे, ॿोली जो मरी वञणु छा थींदो आहे? ठीकु आहे, इहो हाणे असांखे थोरो सम्झणो पवंदो। हाणे ॾिसो ॿ टर्म आहिनि, इहे थोरो ॿई सम्झो। ॿोली जो मरी वञणु, हिते लिखूं था असां मरी वञणु, मरी वञणु। हिते ॿोली लिखूं था ख़तम थी वञणु, ॿोली ख़तम थी वई अथई, ॿोली मरी वई। इहे वरी असां अॻिते हली करे एग्ज़ाम्पल ईंदा, पाकिस्तान में बि ईअं थियो आहे त ॿोली जेका आहे उहा मरी वई आहे। पोइ हलंदा ॾिसंदा त कहिड़ी ॿोली किथे मरी आहे। चवनि था त ॿोली जो मरी वञणु तॾहिं थींदो आहे जॾहिं ॻाल्हाईंदड़ जेको जेको ॻाल्हाईंदड़ हुजे उहा ॿोली ॻाल्हाइणु छॾे ॾे। छा करे? ॻाल्हाईंदड़ ॿोली ॻाल्हाइणु छॾे ॾे। बाबा जॾहिं ॻाल्हाईंदड़, मिसाल मां सिंधी आहियां, मां ॿोली ॻाल्हाइणु ख़तम थो करे छॾियां, बसि जॾहिं करे मां उर्दू थो ॻाल्हायां पियो ऐं इंग्लिश थो ॻाल्हायां, मिसाल उर्दू ऐं इंग्लिश, कुझु वक़्तु ईंदो त माना हाणे आउट ऑफ कंटे हो थी वई, यूज़ेज थी वई, ॿोली यूज़ नथी थिए मुंहिंजे लाइ, मिसाल फॉर एग्ज़ाम्पल। ऐं सिंधी बि जेकॾहिं बचो ई हिकु मां आहे कोन, ईअं बसि मिसाल था वठूं, जेकॾहिं कंहिं ॿोली जो ॻाल्हाईंदड़ बि हिकु बि अचे ऐं उहो बि उन ॿोली खे ॻाल्हाए न, त उन ॿोली जो छा थी वेंदो आहे, उहा ॿोली उहा बणिजी वेंदी आहे लाश। लाश जो बाबा ॿोली त आहे पर ॻाल्हाईंदड़ नथो ॻाल्हाए पियो, इहो आहे ॿोली जो मरी वञणु आहे। इहो अक्सर पंहिंजी सिंधी ॿोली, हाणे ॾिसो सिंधी ॿोली जा मसइला जेके तव्हां सना सुका पढ़ंदव त स्कूलनि में जेको आहे उहे उस्ताद नथा पढ़नि, इहे नंढी लेवल जा मसइला आहिनि, थोरा मथी सोचो। सिंधी ॿोली आहिस्ते आहिस्ते मरी वञण ॾांहुं वधी रही आहे, इहो वॾो मसइलो आहे, वॾो मसइलो आहे सिंधी ॿोलीअ जो। इहे पंहिंजा सिंधी तव्हां कराची में ॾिसो, अपर क्लास में मथां ॾिसो, उहे प्रिफरेंस ॾियनि था इंग्लिश खे ॻाल्हाइण जो। उहे दाख़िला कंहिं सिंधी मीडियम में कोन था वठनि स्कूलनि में, उहे इंग्लिश खे प्रिफर था ॾियनि ऐं उर्दू ॻाल्हाइनि था पिया। इहे माण्हू छा था करनि त इहे मूव थिया आहिनि, सिंधी ॻाल्हाइणु छॾे करे उर्दू ॻाल्हाइणु शुरू कयो आहे हिननि। ठीकु आहे, उर्दू ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। असांजो हिते मां कोट कयां भले, दोस्त आहे यूनिवर्सिटी मेट ई आहे, क्लास रूममेट बि रहियो असांजो। उहो हाणे गुज़िरियल 10-12 सालनि खां वठी करे केंट जे स्कूल में न पढ़ाए थो पियो, केंट जे स्कूल में। केंट यानी कि आर्मी वारा, पहिरियां इस्लामाबाद जॉब हुई ऐं हाणे पने अकिल वारी केंट में आहे। पोइ शादी थी, ॿार बि हाणे माशाल्लाह वॾा अथसि। पोइ कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी, हुन पंहिंजे नंढे ॿारनि खे वठी आयो, मां हुन सां सिंधी ॻाल्हायो त मूंखे चयईं कि सिंधी नथी अचे, सिंधी नथी अचे। छो बाबा, तूं सिंधी हितां जो, रिंद बलोच, तुंहिंजो सिंधी हितां जो, तोखे सिंधी छो नथी पाण सॼी यकी सिंधी ॻाल्हाईंदा, ॿी त ॿोली ॻाल्हायूं कोन, तुंहिंजा ॿार सिंधी छो न? चए बसि हिते इस्लामाबाद में रहियासीं, उते उर्दू ॻाल्हाइणो, स्कूलनि में उर्दू ॻाल्हाइणो, बसि ईअं घर में बि असांजे में उर्दू थी वियो आहे। हाणे उन जा 2-3 ॿार उर्दू पिया सम्झनि, सिंधी कोन पिया सम्झनि। इहो छा आहे? इहो थींदो आहे ॿोली जो मरी वञणु। जॾहिं माण्हू ॻाल्हाइणु छॾे ॾींदा, सिंधी सां बि असांजी सां अॻिते हली करे सिंधी जा मसइला पढ़ंदासीं त इहो थिए थो पियो। उन खां पोइ आहे ॿोली जो ख़तम थी वञणु। हाणे ख़तम थी वञणु ॿोली जो छा आहे? जॾहिं ॿोलीअ जो ॻाल्हाईंदड़ हिकु बि ज़िंदा न हुजे। ॿोली त ॻाल्हाइनि पिया, साईं 500 माण्हू सिंध में बचा, उहे 500 ई माण्हू ॻाल्हाइनि त पिया, 2-3 साल गुज़रिया वरी 400 बचा, गुज़रंदा पोइ ॻाल्हाइण वारा मरी विया, फौत थी विया, वफ़ात करे विया, त उन्हनि सां गॾु ॿोली बि ख़तम थी वई। हुन में ॻाल्हाईंदड़ मौजूदु आहिनि पर ॻाल्हाइणु छॾे ॾिनो आहे उन्हनि। इहे ॿोली जो ख़तम थी वञणु आहे, इहो ॿोली जो मरी वञणु आहे। हाणे छा आहे, इहा त मां करे वियुसि ॻाल्हि, थोरो इन खे असां सपोर्ट था कयूं। बैन अल-अक़वामी UNO, यूनाइटेड नेशन साफ़ा ऑर्गेनाइज़ेशन जे रिपोर्ट मुताबिक़, उन रिपोर्ट हिकिड़ी पब्लिश कई, उहो चवनि था त हिन वक़्तु यानी कि करंटली, थी थो सघे अॻे घणी ॿोलियूं हुजनि, हिन वक़्तु दुनिया में तक़रीबन 6000 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। इहो रेफरेंस ख़ातिर लिखी छॾियो, हिन वक़्तु दुनिया में तक़रीबन 6000 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, जॾहिं त सभई ॿोलियूं ख़तम थी चुकियूं आहिनि। सभई ॿोलियूं ख़तम थी चुकियूं आहिनि ऐं 43% ॿोलियूं ख़तम थियण ते आहिनि। इहो हिकिड़ो अक़वामी मुतहिदा जी रिपोर्ट मुताबिक़ आहे। अच्छा, हिकिड़ो ॿियो, डेविड क्रिस्टल, इहे लिखो, डेविड क्रिस्टल, CRYSTL, क्रिस्टल। डेविड क्रिस्टल किताब पंहिंजो लिखियो, लैंग्वेज डेथ।
ॾिसो ईअं न आहे त इहे मां हरू भरू जा टर्म ठाता आहिनि। लैंग्वेज डेथ इन जो किताबु आहे, इहो गूगल कजो अची वेंदो। लैंग्वेज डेथ में लिखे थो त हर महीने, ये लिखे थो हर महीने 2 ॿोलियूं मरी वेंदियूं। हर महीने, हाणे कूड़ चाहे सचो, असांखे किताब जो रेफरेंस ॾेई करे लिखणो आहे। हर महीने केतिरियूं 2 ॿोलियूं मरंदियूं आहिनि। इहो डेविड क्रिस्टल पंहिंजे किताब लैंग्वेज डेथ में। हे हुयो असांजो अॼु जो लेक्चर। अञा असां सिंधी ॿोली जे मसइलनि ते न आया आहियूं, इनशाला सुभाणे ईंदासीं। ऐं हिकिड़े लेक्चर में इहे शयूं सभु शयूं पॉसिबल न आहिनि। उमेद थो कयां त सुठो ऐं तव्हांजे लाइ कुझु फ़ाइदेमंद साबित थियो हूंदो अॼु जो लेक्चर। सर इहो